अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तों, मां आहियां फयाज़ अहमद, तव्हांजो इंग्लिश टीचर। काफ़ी ॾींहंनि खां असीं डाउन फॉर द बिगनर सेशन में मुख़्तलिफ़ न्यूज़ पढ़ूं पिया। इन सिलसिले में हिकु ॿिए नए न्यूज़ सां मां तव्हांजे साम्हूं आहियां। अचो त हिन न्यूज़ खे पढ़ूं ऐं सम्झूं ऐं हिन मां निकितल वोकेबलरी खे पढ़ूं। सिंध यूनिवर्सिटीज़ स्टूडेंट्स डिमांड ऑनलाइन क्लासिस। सिंध में जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन शागिर्दनि मुतालिबो कयो आहे या मुतालिबो कनि था ऑनलाइन क्लासिस जी टू कवर द टाइम, त वक़्त खे असीं कवर करे सघूं लॉस्ट ड्यू टू लॉकडाउन, जेको लॉकडाउन में विञाइजी चुको आहे या ज़ाया थी चुको आहे। दी स्टूडेंट्स एंड स्कॉलर्स ऑफ यूनिवर्सिटीज़ इन सिंध सूबे में जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जे शागिर्दनि हैव कॉल्ड फॉर स्टार्टिंग ऑनलाइन क्लासिस। उन्हनि मुतालिबो कयो आहे त ऑनलाइन क्लासिस हलाइजनि इन ए बिट टू कंप्लीट देयर स्टडीज़, त जीअं हू पंहिंजी पढ़ाई मुकमल करे सघनि इन ड्यू कोर्स ऑफ टाइम, ॾिनल वक़्त में मौज़ून वक़्त में, एंड गेट एन अपॉर्चुनिटी टू कम्पीट इन नेशनल जॉब मार्केट, त हू क़ौमी जॉब मार्केट में मुक़ाबिलो हुननि खे मौक़ो मिले ऐं हू मुक़ाबिलो करे सघनि। लाइक दी स्टूडेंट्स ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑफ कराची एंड अदर पार्ट्स ऑफ द पाकिस्तान, कराची ऐं पाकिस्तान जे ॿियनि हिस्सनि जे शागिर्दनि वांगुरु। एज़ पर ऑर्डर्स ऑफ द सिंध गवर्नमेंट जे हुक्मनि मुताबिक़, although the higher educational institutions across the province are closed till May 31, सिंध जा जेके वॾा तालीमी इदारा आहिनि सॼे सूबे में 31 मई ताईं बंदि आहिनि। दी हेड्स ऑफ एज मैनी एज 11 यूनिवर्सिटीज़ इन सिंध एक्सक्लूडिंग कराची खे छॾे करे सिंध जे ॿियनि 11 यूनिवर्सिटियुनि जे सरबराह could not manage to commence online classes, उहे ऑनलाइन क्लासिस हलाइण में कामयाब कोन वञी सघिया so far हेसि ताईं। in spite of unambiguous directives of the Higher Education Commission, हेग चेयरमैन डॉक्टर तारिक बनूरी जे वाज़े ॾिनल हिदायतनि जे बावजूदु सिंध में 11 यूनिवर्सिटियुनि जे सरबराह उहे ऑनलाइन क्लासिस हलाइण में कामयाब कोन विया आहिनि। At a time when universities in the country and elsewhere in the world are fast shifting to online learning, साॻे वक़्तु हिन मुल्क में, असांजे मुल्क में ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में हिन वक़्तु ऑनलाइन लर्निंग ॾांहुं शिफ्ट थी रहिया आहिनि। इन दी वेक ऑफ लॉकडाउन जे नतीजे में एंड अदर मेजर्स टू कंटेन दी स्प्रेड ऑफ कोरोना वायरस खे रोकण जे लाइ ॿियनि उपाउनि के वठण जे नतीजे में, स्टूडेंट्स एंड स्कॉलर्स ऑफ द यूनिवर्सिटीज़ इन द इंटीरियर सिंध यूनिवर्सिटी जे अंदरूनी सिंध जे यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि टुक टू सोशल मीडिया, उहे सोशल मीडिया ते आया ऑन सैटरडे छंछरु वारे ॾींहुं, आस्किंग दी अथॉरिटीज़ कंसर्न, लाॻापियल इदारे जे माण्हुनि खे चयूं फॉर ऑनलाइन क्लासिस हलाइजनि एमिड लॉकडाउन जे विच में। प्यारा स्टूडेंट्स, हीअ जेको असीं न्यूज़ पढ़ी आया आहियूं, अचो त हिन न्यूज़ जे मां निकितल वर्ड्स खे पढ़ूं। अॼोको वर्ड आहे कॉल फॉर फ्रेज़ल वर्ब आहे, इंग्लिश में असीं डिमांड चवंदासीं, सिंधी में आहे मुतालिबो करणु, घुर करणु। अल्दो कंजंक्शन आहे ग्रामर में, तोणे जो या जेतोणीक। कमेंस वर्ब आहे, इंग्लिश में जी मीनिंग आहे स्टार्ट, शुरू करणु। अनएम्बिग्यूअस इंग्लिश ग्रामर में एडजेक्टिव आहे, सिंधी जी जेका इंग्लिश में मीनिंग आहे क्लियर, सिंधी में वाज़े ऐं चिटो। डायरेक्टिव्स माना सजेशंस, हिदायतूं, इंस्ट्रक्शंस असीं चई सघूं था। एक्सक्लूड माना एक्सपील, कढणु, कंहिं शइ मां कढणु। इन वेक ऑफ माना जे नतीजे में। एमिड माना प्रीपोजिशन आहे इंग्लिश ग्रामर में, सिंधी में थींदो विच में।